अस्सलामु अलैकुम। सिंधी पोइट्री शायरी में भली ॻाल्हि आऊं तव्हांजो पंहिंजो आज़िज़ आया उमरानी। अॼु लाइब्रेरी में विज़िट थी तव्हांखे पहिरियों मूं वीडियो वणियो आहे इम्पॉर्टेंस ऑफ एजुकेशन इन वेरियस मेथड इन लाइब्रेरी। त अॼु उन ॻाल्हि खे थोरो वधायूं था त हिन लाइब्रेरी में तव्हांखे इल्म जा ज़ख़ीरा मिलंदा, अदब सां ॻाल्हियूं मिलंदियूं, तव्हांखे किताब मिलंदा, हर शइ तव्हांखे लाइब्रेरी में मिलंदी आहे। ऐं लाइब्रेरी तव्हांजे लाइ भलाई जे लाइ आहे। गवर्नमेंट हर शइ सहूलियत लाइब्रेरी में हूंदी आहे। कंप्यूटर्स हूंदा आहिनि, लैपटॉप्स हूंदा आहिनि, पर अची करे पंहिंजे इल्म खे इज़ाफ़ो करे सघो था। ॻाल्हि करण जो मक़सदु इहो जेको पंहिंजे पेशेंस आहे उन ॾे हलूं था। कुझु शाइरी ॿ टे पोइट्रियूं आहिनि लतीफ़ साईं जो ॿुधायूं था, उन खां पोइ कुझु डिस्कस कयूं था। लतीफ़ साईं चयो आहे त नकाती नका नको ॾोह कलम जो, सुरसुणी में आहे त नकाती नका नको ॾोह कलम जो, अंगो ते लिकियो जित न रसी बांह, हाणे कंहिंखे ॾियां दांह कज़ा कलम वहाई। जिन खे दौर दर्द जो सबक सूर पढ़नि, फ़िकुर फरई हथ में मात मुतालो कनि, पन्नू सो पढ़नि जंहिंमें बसनि पिरीअ खे। ॿियो ससुई जॾहिं सर्दियुनि सां गॾु हुई त सर्दियुनि ससुईअ खे चयो त असीं मायूं सहेलियूं हिकु जहिड़ियूं आहियूं, पुनू तोखे कीअं सुञाणींदो। छो जो मायूं जेॾीमहिल ॿ या ॿिनि खां वधीक कंहिं बि जॻह ते मौजूदु हूंदियूं आहिनि त उते उन्हनि खे सुञाणणु ॾुखियो थींदो। छो अॻु में गगन में मायूं हूंदियूं हुयूं ऐं थर वारे इलाइक़े भिटुनि वारे इलाइक़नि में हुयूं। त लतीफ़ साईं उनखे फरमायो आहे त कुड़ियूं पुछनि केज पर हो त पुछे का हेकड़ी, जंहिंजो पुनल सां पेच सातल पाण ई थींदी पधरी। त कुड़ियुनि त पुछो इलाही, माना माइनि त चयो त लतीफ़ उमिरि तोखे कीअं पुनू तोखे कीअं सुञाणींदो, पर लतीफ़ साईं जी जेका ज़बान आहे उहा ॿी शइ तरीक़े सां आहे। लतीफ़ साईं बि फरमायो त वल कयो वतन पिरत न छिन पाण में, कसो पखीड़नि वेतर वेठड़नि। वल लफ़्ज़ जो मतिलबु आहे त उहे हलनि पिया ऐं पाण में ॻाल्हाइनि पिया। पखी जेॾीमहिल कुंजियुनि खे तव्हां ॾिसंदो त हू ॿ या ॿिनि खां वधीक हूंदियूं, उहे चूं चूं पाण में ॻाल्हाईंदियूं हूंदियूं। त लतीफ़ साईं फरमायो आहे माना इंसान जे लाइ चयो त पखियुनि में ॾिसो केतिरी मोहबत आहे। उहे जॾहिं पाण में हलंदा आहिनि त उहे ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा हलंदा आहिनि ऐं विख खां गॾु उहे पाण में डिस्कस कंदा हलंदा आहिनि, माना पंहिंजा हाल अहिवाल वीचारींदा हलंदा आहिनि। वलर कयो वतन पिरत नसीब पाण में, पसो पखीड़नि वेतर वेठड़नि। तव्हां उहा शइ इख़्तियार कयो जेका पखियुनि वटि आहे। त इंसान हक़ीक़ी इंसानी ज़िंदगी आहे मुहबत सां जियो, मुहबत सां हलो, मुहबत सां ज़िंदगी गुज़ारियो। इन में वधीक शइ आहे। सूफ़ियुनि जो इहो ई फ़लसफ़ो आहे त असांजी त इंसान सां मुहबत आहे। ॿी जाइ ते हिकिड़ो शाइर फरमाए थो त मज़हबनि जी छेड़छाड़ मूंसां न कर, मूंसां कर त अज़मत इंसान जी ॻाल्हि कर। त असांखे सभ खां वधीक इंसानियत आहे ऐं असां हमेशह इंसानियत जा हामी आहियूं। उन जी ॻाल्हि वांगी त सभ खां पहिरीं पंहिंजे पाण खे ख़ुलूफ़ मयार में सुञाणो, उनखां पोइ पंहिंजे मयार जे मुताबिक़ ॻाल्हायो ऐं सम्झो। उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजा लफ़्ज़ सम्झ में आया हुजनि। अगरि का बि ग़लती थी आहे त नाचीज़ खे माफ़ु कंदा। अयाज़ उमरानी, हक़ मौजूदु, सदा मौजूदु। महिरबानी।